cannot deliver the mandate on which I was elected by the Conservative Party. I have therefore spoken to His Majesty the King to notify him that I am resigning as leader of the Conservative Party. बरतानवी वज़ीर-ए-आज़म लिज़ ट्रस 44 ॾींहनि बाद वज़ारत उज़्मा तां इस्तीफ़ा ॾियण जो ऐलान करे छॾियो। पार्टी सरबराही तां 10 बाज़ार बरतानवी मीडिया मूजिब लिज़ बादशाह चार्ल्स सां मुलाक़ात में खेसि पंहिंजी इस्तीफ़ा बाबति आगाह करे छॾियो आहे। लिज़ जो चवणु आहे त मईशत जी बहितरी जो अज़म खणी वज़ारत उज़्मा जो उहिदो संभालियो हो, पर मैंडेट खे पूरो न करे सघियुसि। नए वज़ीर-ए-आज़म जी चूंड ताईं ज़िम्मेवारियूं निभाईंदी रहंदुसि। मांगने के ऊपर एक शऊर आया माशरे में। आप काविश नहीं करेंगे, पसीना नहीं बहाएंगे, मेहनत नहीं करेंगे तो सोना भी रमल बन जाएगा। हजारों बच्चे और बच्चियां ऐसी थीं जिनके माँ बाप इस दुनिया में नहीं थे। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ जा अॻूणे वज़ीर-ए-आज़म इमरान खान ते तंज़ चवे थो इमरान खान पहिरीं चवंदो हो त हथ नाहे मिलाइणो, हाणे चवे थो त ॻाल्हाइण लाइ तयारु आहियां। इहो को तरीक़ो नाहे त मां आहियां त सभु कुझु न आहियां त कुझु न आहे। क़ौमी मुफ़ाद लाइ कुर्बानी ॾियण लाइ तयारु आहियां, पर ईअं निज़ाम नाहे हलंदो। गारगन बंदूक न रुगो तालीम सां ई क़ौमूं उठंदियूं आहिनि। राति ॾींहुं चूर धाड़ेल चवण बदिरां सबर ऐं बर्दाश्त खे हथी ॾियणु घुरिजे। सबूतनि खां सवाइ असां ते इल्ज़ाम हणिया विया। चोर धाड़ेल जा सर्टिफिकेट विराइण वारा ख़ुदारा क़ौम ते रहम कनि। इमरान खान ख़िलाफ़ तोशाखाना रेफरेंस जो फ़ैसिलो सुभाणे ॿुधाइण जो ऐलान। इलेक्शन कमीशन मूजिब 19 सेप्टेम्बर ते महफ़ूज़ कयल फ़ैसिलो सुभाणे 2 वॻे ॿुधायो वेंदो। पीटीआई चेयरमैन इमरान खान समेत लाॻापियल धुरियुनि खे नोटिस जारी। फ़ैसिले वारे ॾींहुं पीटीआई जा कारकुन गॾु थी सघनि था। इलेक्शन कमीशन हुकूमत खां फुल प्रूफ सिक्योरिटी घुरी वरिती। इमरान खान जी नाअहली लाइ तोशाखाना रेफरेंस क़ौमी असेंबली जे स्पीकर राजा परवेज़ अशरफ अगस्त जी शुरूआत में इलेक्शन कमीशन खे मोकिलियो हो। कि जनाब अब नंबर गेम पूरी हो गई। ये नंबर ऐसा है नहीं। डोंट थिंक इट इज ओवर, बिकॉज अब से देखिए 48 आवर्स इज अ लॉन्ग लॉन्ग टाइम। इसमें बड़ी चीजें हो रही है। मैं अपनी तरफ से कई चालें चल रहा हूँ जो हम पब्लिक नहीं कर सकते। 5 तो मैं खरीद रहा हूँ ना, मेरे पास है 5 मैसेज देनी है कि वो जो 5 है ना, वो 5 बड़े इंपॉर्टेंट है। और उसको कहे कि अगर हमें वो अमरीकी साइफर मामले ते अॻूणे वज़ीर-ए-आज़म इमरान खान जो सेक्रेटरी आज़म खान एफआईए में तलब। एफआईए पारां मड़ियल नोटिस में आज़म खान खे 5 अक्टूबर ते 1 वॻे ऑफिस पहुचण जी हिदायत। नोटिस मूजिब एफआईए जे काउंटर टेररिज्म घरू सेक्रेटरी जी दरख़्वास्त ते इंक्वायरी दाख़िल कई पई आहे। कुछ ॾींहनि में लॉन्ग मार्च जो ऐलान करण वारो आहियां। अॻूणे वज़ीर-ए-आज़म इमरान खान चयो आहे त शहबाज शरीफ ताज़ो अमरीका खां पैसा घुरण वियो। चवे थो मां मजबूर आहियां। मुल्क जो वज़ीर-ए-आज़म उनखे बणायो वियो जंहिंखे 16 अरब रुपयनि जे केस में सज़ा अचणी हुई। हाणे ही पंहिंजे ख़िलाफ़ नैब केस ख़त्म कनि पिया। हाणे ही सियासत न पर चोरनि ख़िलाफ़ जहाद आहे। हुकूमत कानून मूजिब सूरतहाल खे मोड़ी सघे थी। जॾहिं हुजूम ईंदो ऐं कानून जी भनकड़ी थींदी त तॾहिं ई मुदाख़लत कई वेंदी। तहरीक इंसाफ़ सरबराह इमरान खान ख़िलाफ़ वफ़ाक़ी हुकूमत चई तो इन अदालत दरख़्वास्त ते ॿुधणी दौरान सुप्रीम कोर्ट लॉन्ग मार्च ख़िलाफ़ अॻु को बि हुकुम जारी करण खां इनकार करे छॾियो। चीफ जस्टिस रिमार्क्स ॾींदे चयो आहे त फ़िलहाल त तक़रीरूं ई आहिनि। हुकूमत कानून मूजिब सूरतहाल खे मोड़ी सघे थी। शहर जे इलाइक़नि जी तहफ़ुज़ लाइ क़दम खणी सघे थी। पीटीआई चेयरमैन इमरान खान ऑडियो लीक जी जांच लाइ सुप्रीम कोर्ट सां राब्तो करे वरितो। ऑडियो लीक जी जांच लाइ जुडिशियल कमीशन या जेआईटी जोड़ण जी अपील। हुकूमत ऐं लाॻापियल अथॉरिटीज़ खे वधीक ऑडियो लीक्स रोकण लाइ हुकुम जारी करण जी दरख़्वास्त।
इमरान खान मुल्क के तबाह करण खां पोइ शागिर्दनि खे पियो तबाह करे। हू दहशतगर्दनि जा ॿारनि जे ब्रेन वॉशिंग वारे एजेंडा ते आहे। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह जे इमरान खान जे ख़िताब ते रद्दअमल चवे थो इमरान खान इक़्तिदार मां बेदख़लीअ जे सदमे में ज़हनी तवाज़ुन विञाए चुको आहे। आसिफ अली ज़रदारी ख़िलाफ़ 25 साल पुराणा केस ख़त्म थिया। अदालत पारां तस्लीम कयो त केसनि में को बि मवाद न आहे। हाणे इमरान खान कहिड़े मुंहुं सां ज़रदारी साहब ते लिखियल किताब जे हवालो ॾिए थो। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा सां यूएई ऐं पाकिस्तान में मुक़रर बेल्जियम जे सफ़ीर जी धार मुलाक़ात गॾ दिलचस्पी ऐं ख़िते जी सूरतहाल समेत मुख़्तलिफ़ मामलनि ते ॻाल्हियूं। ISPR मौजूदु बेल्जियम जे सफ़ीर पारां ॿोॾ सबबि तबाहकारियुनि ते ॾुख जो इज़हार। मुलाक़ात दौरान दिफ़ाई सहकार वधाइण ते बि ख़्यालनि जी ॾेवल। जनरल कमर जावेद बाजवा चयो त पाकिस्तान आलमी ऐं इलाक़ाई मामलनि में इमारात जे किरदार खे क़दर जी निगाह सां ॾिसे थो। पाकिस्तान यूएई सां ॿितरफ़नि लाॻापनि खे वधाइण जो ख़्वाहिशमंद आहे। सिंध सरकार ऐं वफ़ाक़ी हुकूमत हिकु जहिड़ो क़ौमी निसाब लागू करण ते राज़ी थी वियूं। सिंगल करिकुलम मां सिंगल लफ़्ज़ हटाए हाणे रुगो नेशनल करिकुलम रखियो वियो आहे। रुगो साइंस मैथ ऐं इंग्लिश समेत 4 सब्जेक्ट अॻियां पढ़ाया वेंदा। बाक़ी सब्जेक्ट सूबनि जी मर्ज़ीअ जा हूंदा। तालीम वारे वफ़ाक़ी वज़ीर राणा तनवीर हुसैन ऐं सूबाई वज़ीर सरदार अली शाह जो गॾियल ऐलान। सूबाई वज़ीर सरदार अली चयो आहे PTI सरकार सूबनि मथां सिंगल करिकुलम निसाब मड़े पई पर असां इनकार कयो। सिंध जो मुतालबो हो त हर सूबे जे शागिर्दनि खे पंहिंजी तहसीब तारीख़ ऐं हीरोज़ बाबति पढ़ाई वञे। जेका ॻाल्हि हाणोकी वफ़ाक़ी सरकार क़बूल कई आहे। PTI वाले कर रहे हैं, ये सिर्फ प्रोपेगेंडा की हद तक है। अगर सिंध हुकूमत तैयार ना होती तो सिंध हुकूमत कहती थी हमें इलेक्शन कराने नहीं है। हमने 23 तारीख को इलेक्शन कराने के लिए मना किया ही नहीं है। हम तो कह रहे हैं कल अगर इलेक्शन कमीशन हमें कह दे कि जी आप इलेक्शन कराएं, वी आर रेडी, हम लोग प्रिपेयर हैं। हमारे वर्कर्स ने अपना इलेक्शन वर्क किया हुआ है, हमारे पॉलिटिकल वर्कर्स ने अपनी पूरी तैयारियां की हुई है। हम लोग हर वक्त इलेक्शन कराने के लिए पाकिस्तान पीपुल्स पार्टी समझती कि ये जो भी इलेक्शन कमीशन का फैसला होगा सिंध हुकूमत को वो मुकम्मल तौर पर कबूल होगा। सिंध सरकार पारां बोर मुतासिरनि खे घरनि जी अॾावत लाइ रक़म ॾियण जो ऐलान। तबाह थी वियल घरनि जी सर्वे लाइ कमेटियूं क़ाइम। हुकूमत जी कोशिश आहे त को बि मुतासिर इमदाद खां रहिजी न वञे। कणक जी पोखाई लाइ 7 अरब रुपया रखिया विया आहिनि। ॿिज सां गॾु भाण बि ॾिनो वेंदो। दादू सेवन रोड क्लियर थी वियो आहे। सिंध जे इतलात वारे वज़ीर शर्जील मेमन जी प्रेस कॉन्फ्रेंस। संदसि चवण आहे त हिन वक़्तु सिंध में सभ खां वधीक अटो सस्तो मिले पियो। खीर जे अघनि में वाध जो वॾे वज़ीर नोटिस वठंदे सख़्त कार्रवाई जी हिदायत कई आहे। प्राइवेट सेक्टर आप मंगवा ले अपनी मर्जी की कीमत पर। मैं किसी को दोष नहीं दे रहा, किसी पर इल्जाम नहीं लगा रहा, लेकिन एक सिस्टम है, एक तबाही हो गई है। फॉरेन एक्सचेंज का बहुत एक मुश्किल मामला है। हमने अरबों रुपए बचाए इसमें। लॉस्ट बिडर से भी हमने नेगोशिएट करके डिस्काउंट लिया है। मुल्क सभिनी जो आहे, कंहिंखे बि सियासत न करणु घुरिजे। बोर्ड मुतासिरनि में 60 अरब रुपया विराए चुका आहियूं। मुतासिरनि खे ज़रूरत जूं समूरियूं शयूं फराहम कयूं वेयूं आहिनि। पड़े माइल इमदाद NDMA ज़रिए विराई पई वञे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो नेशनल फ्लड रिस्पॉन्स एंड कोऑर्डिनेशन सेंटर में इजलास खे खिताब। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जी 25 साल पुराणनि केसनि में बरियत ख़िलाफ़ नैब जूं अपीलूं ख़ारिज। इस्लामाबाद हाईकोर्ट जे चीफ जस्टिस आतर मिनल्ला जी सरबराही में 2 रुकनी बेंच ॿुधणी कई। मेरिट मूजिबि त नैब जो केस कुझु हो ई कोन। तव्हां जूं अपीलूं मेरिट ते ई ख़ारिज थियणियूं हुयूं। चीफ जस्टिस आतर मिनल्ला जा रिमार्क्स। सिंध सरकार बोर्ड मुतासिर इलाइक़नि में जारी माली नुक़सान जी सर्वे बाबति शिकायतुनि जे हज़ाले लाइ डिप्टी कमिश्नर्स ऐं असिस्टेंट कमिश्नर्स जी सरबराही में कमेटियूं जोड़े छॾियूं। मुतासिर जानी माली नुक़साननि जी सर्वे न थियण ते ज़िले ऐं तालुक़ी सतह ते शिकायतूं दाख़िल कराए सघंदा। कमेटियुनि में पाक आर्मी, लोकल गवर्नमेंट, PDMA ऐं NDMA जा नुमाइंदा बि शामिल हूंदा। नोटिफिकेशन जारी।
गुज़िरियल 24 कलाकनि दौरान दादू, कंबर, शदादपुर, लाड़काणू, जेकबाबा, सखर, खैरपुर, शहीद बेनज़ीराबाद, मटियारी, सजावल ऐं बदीन में वधीक 24,606 कुटुंबनि खे राशन फराहम कयो वियो। मुतासिरनि में 440 तंबू ऐं 3000 मच्छरदानियूं विरहायूं वयूं। हिन वक़्तु 1,95,252 मुतासिर रिलीफ कैंप्स में तरसिल आहिनि। शहर जी मेमन पारां ॿोॾि मुतासिर इलाइक़नि में सिंध सरकार जी इमदादी सरगर्मियुनि बाबति तफ़सील जारी। पीपल्स पार्टी मुंहिंजी फैमिली आहे छॾण जो सोची बि नथो सघां। बैरिस्टर एतिज़ाज़ हसन पार्टी छॾण वारनि ख़बरनि जी तरदीद करे छॾी। संदसि चवणाए ते कंहिं बि ॿी पार्टी में शामिल थियण जो को बि इरादो नाहे। परवेज़ मुशर्रफ पारां वज़ीर आज़म जे आस थियण वक़्तु पार्टी न छॾी हुई त हाणे हू कीअं थो छॾी सघे। क़ौमी असेंबली जे मेंबर जी गिरफ़्तारी लाइ स्पीकर खां इजाज़त वठणु लाज़मी हूंदो। क़ौमी असेंबली जी कार्रवाई ऐं तरीक़ेकार जे क़ाइदे में तरमीम इतफ़ाक़े राय सां मंज़ूर। क़ौमी असेंबली जे अहाते मां कंहिं बि मेंबर खे गिरफ़्तार नथो करे सघिजे। गिरफ़्तार मेंबरनि जा प्रोडक्शन ऑर्डर लाज़मी जारी करण जी तरमीम बि मंज़ूर कई वई। सेनेट में अपोजिशन के शोर शराबे बावजूद 4 बिल मंजूर। पीटीआई मेंबरन तरफा आज़म सवाती जा प्रोडक्शन ऑर्डर जारी करण लाइ नारा। मेंबरन तरफा एहतजाज दौरान सिनेटर में ची डाइस जो घेराव। अपोजिशन के गोड़ बावजूद हुकूमत 4 बिल मंजूर कराइण में कामयाब थी वई। गोड़ सबब इजलास सुभाणे 10:30 वगे ताईं मुलतवी। सिंध हाई कोर्ट मलीर जे तक NA 237 जे चूंड नतीजन के चैलेंज करण वारी तहरीक इंसाफ जी दरख्वास्त रद्द करे छड़ी। पीटीआई पारां पीपल्स पार्टी उम्मीदवार अब्दुल हकीम बलोच जी कामयाबी खिलाफ दरख्वास्त दाखिल कराई वई हुई। इस्लामाबाद की अदालत पीटीआई अगवान आज़म सवाती की जमानत की दरख्वास्त ते फैसलो महफूज़ करे वरितो। मुंहिंजे 80 ट्वीट में पंहिंजी राय जी इज़हार जी आज़ादी जो आईनी हक़ इस्तेमाल कयो। हिरासत दौरान तशद्दुद कयो पियो ऐं तस्लील जो निशानो बणायो वियो। आज़म सवाती जे वकील बाबर रेवान जा दलील। अदालत दुहिरियुनि जा दलील ॿुधण खां पोइ फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो, जेको सुभाणे ॿुधायो वेंदो। हर जन्म वरबो वठी हर जन्म वरबो मिठा मेराण में मिलबो मिठा मेराण में मिलबो वठी हर जन्म वरबो वठी हर जन्म वरबो मिठा मेराण में मिलबो खतम हूंदा अती वेंदी चिट्टी चांडाण में मिलबो वठी हर जन्म वरबो वठी हर जन्म वरबो मिठा मेहरान में मिलबो जहिड़े गीत जो सर्जनहार सिंध जो क़ौमी शाइर जुमन दरबदर हमेशह लाइ विछड़ी वियो। सिंध जे आशिक़ जुमन दरबदर जो 78 वरहनि जी ॼमार में साह जो सॻो टुटी पियो। जुमन दरबदर खे उमरकोट भरिसां संदसि सभाणे ॻोठ रोहलवा में आलिन अखियुनि सां मिटी माउ हवाले कयो वियो। जनाज़े निमाज़ में क़ौम परस्त अॻवाननि, शाइरनि ऐं अदीबनि समेत आम माण्हुनि जी वॾे अंग में शिरकत। जुमन दरबदर जे विछोड़े ते सॼी सिंध में सोग जी लहर छायल आहे। जुमन दरबदर पंहिंजी सॼी हयाती क़ौम परस्त सियासत, अदब ऐं आर्ट खे अर्पे छॾी। दूर थींदा वञनि रोज़ जोगीअड़ा तो अञा थो जीअं आड़े जीअड़ा 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 दूर थींदा वञनि रोज़ जोगीअड़ा तो अञा थो जीअं आड़े जीअड़ा जीअड़ा जीअड़ा। जुमन दरबदर जी शायरी देशवासियुनि लाइ हिकु लासवाल मोहब्बतनामो आहे। जुमन दरबदर हिकु मुनफ़रद शाइर हुजण सां गॾु फ़क़ीरानी तबियत रखंदड़ बहितरीन इंसान हो।
पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां जुमंदर बदर जे सोपार कुटुंब सां उज़र पाई। जुमंदर बदर सां संदसि लासवाल मोहब्बत कंदड़ इंसान ऐं बहितरीन शाइर हो। वॾे वज़ीर मादली शाह तरफ़ां जुमंदर बदर जे विछोड़े ते ॾुख जो इज़हार। तालीम वारे वज़ीर सैयद सरदार अली शाह जो चवणु आहे त जुमंदर बदर अवामी अंदाज़ में सिंध सां मोहब्बत जो इज़हार कंदड़ शाइर हो। संदसि विछोड़े सां सिंधी शाइरी में हिकु वॾो ख़ाल पैदा थी वियो आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह बरसातुनि सबबि रनीकोट किले खे थियल नुक़सान जो नोटिस वरितो। किले खे वधीक नुक़सान खां बचाइण लाइ तुरत मरमती कम शुरू करण, सर्वे रिपोर्ट पेश करण जो हुकुम। लैंड स्लाइडिंग जे करे किले जी भितियुनि खे नुक़सान पहुतो आहे। ड्रेनेज नाकारा सिस्टम सबबि बरसाती पाणी निकाल नथी सघियो। इंडोनमेंट फंड इंतज़ामिया जी वॾे वज़ीर खे ब्रीफिंग। टंडो मोहम्मद खान जे डोमिसाइल ते 3 अफगानी पठाणनि खे PhD तौर भर्ती करण जो इंकशाफ। 3 उम्मीदवारनि मां 2 यूनियन काउंसिल सेख कानून ऐं 1 यूनियन काउंसिल अलहिया तरफ़ सां तालुक़ ॼाणायो। प्रवासियुनि 3 उम्मीदवारनि जे कागज़नि जी जांच पड़ताल लाइ DC टंडो मोहम्मद खान ऐं तालीम खाते जे इख़्तियारनि खे दरख़्वास्त सुम्हाणी छॾी। एंटी करप्शन टीम लाड़काणो जी शदाद कोर्ट में कार्रवाई। 1 करोड़ करप्शन जे केस में रूपोश करार ॾिनल CMO इरशाद हुलियो गिरफ़्तार। सर्किल ऑफिस मौजूद ॿोकली टाउन कमेटी जो CMO इरशाद 1 करोड़ रुपयनि जे करप्शन केस में रूपोश हो। अॼु खेसि गिरफ़्तार कयो वियो आहे। एंटी करप्शन जे सर्किल ऑफिसर जो मौक़िफ़। कंडियारो भरिसां गोली लॻण सबबि नींगर माची पियो। वासन पारां चांडिया बिरादरी ते फायरिंग करण जो इल्ज़ाम। चांडिया बिरादरी जे हथियारबंदनि फायरिंग कई, जंहिं सबबि नींगर माजिद कलोड़ो क़त्ल थी वियो आहे। वासन वाक़े जी जांच करे मुलविस माण्हुनि ख़िलाफ़ कार्रवाई यकीनी बणाइण जी घुर करे छॾी। शहदाद कोट वेझो अणॼातल हथियारबंदनि जी फायरिंग में नौजवान क़त्ल थी वियो। मक़तूल सिकंदर मक्सी मेयर तालके जे ॻोठ राउंची जो रवासी हो। टंडो लहियार वेझो नसरपुर थाणे जद मां काशा नाले कैदी जेल मां फरार थी वियो। थाणे ते मुक़रर भंगी लॉकअप जी सफ़ाई करण वियो। काशान लॉकअप में मौजूद ई न हो। पुलिस फरार थियल कैदी जे घर ते छापो हणी संदसि भाउ खे गिरफ़्तार करे वरितो। गढ़ी हसन पुलिस हथकड़ियुनि समेत थाणे मां फरार थी वियल जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो। ॻोठ नसीब भंगर में छापो हणी जवाबदार अली रज़ा ब्रोही खे सोको कयो वियो। जवाबदार गुज़िरियल ॾींहुं थाणे मां हथकड़ियुनि समेत फरार थी वियो हो। He was the explorer. I know you were just a kid when you went missing, but now you're all we got. Mr. Clade, I'm a huge fan thank you. of your dad. Are you okay? Yeah, I'm talking to my son! We got these. Hold on! We got these family ties. Come on, we got a world to save. Let's get moving! Whoa, wait! You can do this, Ethan. It's just a nightmare tunnel. Just be brave. Family ties and all of our strangeness. एनिमेटेड एक्शन एडवेंचर फिल्म स्ट्रेंज वर्ल्ड जो नओं ट्रेलर जारी। हॉलीवुड फिल्म 23 नवंबर ते सिनेमा घरनि जी सूंह बणिजंदी।